ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां अफ़गानिस्तान जे वक़्ती अमन सब मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पुरअमन ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान वारे अज़्म जो वरजायो वियो आहे। मुलाक़ात दौरान इंसानी इमदाद फ़राहम करण ऐं वापारी सलाहियतुनि खे हथी ॾियण जो पिणु अज़्म कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान जा ख़्वाहिशमंद आहियूं। हुन चयो त ॿिन्ही मुल्कनि जी गॾियल राब्तनि खे हथी ॾियणु घुरिजे। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदालूं या अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदालूं। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां अफ़गानिस्तान जे वक़्ती हम मनसब जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पुरअमन ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान वारे अज़्म जो वरजायो वियो। मुलाक़ात दौरान इंसानी इमदाद फ़राहम करण ऐं वापारी सलाहियतुनि खे हथी ॾियण जो पिणु अज़्म कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पुरअमन ऐं मुस्तहकम अफ़गानिस्तान जा ख़्वाहिशमंद आहियूं।